सूबो सईद खान में पीपी शहीद भुजो तरफा फलस्तीन मथा इसराइली जारियत के खिलाफ कामरेड मोहम्मद ईसे मक्सी अब्दुल वहीद खोसो मोहम्मद याकूब ब्रोही जानिब खोसो की अगवानी में मुख्य बस स्टैंड वेझो एहतजाज किया वियो। उन मौके ते अगवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मज़लूम फलस्तीनियुनि मथा इसराइली हमलो शर्मनाक इंसान दुश्मन ऐं अमन दुश्मन अमल आहे। फलस्तीन मथा बमबारी सबब आलमी अमन दाव ते लॻल आहे। अमेरिकी साम्राज पंहिंजनि जदीद जंगी हथियारनि खे आज़माइण ऐं विकिरो करण लाइ आलमी दहशतगर्दी खे हथी वठराए टी दुनिया जे मुल्कनि मथा हमले आवर थींदो, आलमी अमन तबाह कंदो ऐं करोड़े मासूम इंसाननि खे जंगियुनि जो खाज बणाईंदो रहियो आहे। हुन चयो त इसराइल जे हमलनि सबब मासूम ॿारनि ऐं औरतुनि समेत हज़ारनि खां वधीक फलस्तीनी शहीद थी चुका आहिनि। हुननि वधीक ॻाल्हाईंदे चयो त फलस्तीन मामले ते गॾियल क़ौमुनि जी ख़ामोशी हैरान कंदड़ आहे। फलस्तीन में जारी इंसानी हक़नि जे संगीन लताड़ जो आलमी बिरादरी नोटिस वठे, दुनिया जे समूरनि मज़लूम क़ौमुनि जूं हमदर्दियूं मज़लूम फलस्तीनी अवाम सां गॾु आहिनि। फलस्तीनी मामले जो फौरी हल आलमी अमन लाइ इंतहाई ज़रूरी आहे। वधीक ख़बरों ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करण न विसारजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।